शायद मां समझी न सघियुसि अज़रा, पर अॼु बि जेकॾहिं तोॾे को अख खणे ॾिसे न त मां हुनजी अख कढी छॾींदुसि। ॾिस, हुन तोखे रुगो गार ॾिनी, मां हुनखे मारे छॾियो, पर इन ॻाल्हि जो मूंखे को बि ॾुख कोन्हे, को बि अफ़सोस कोन्हे अज़रा, को बि अफ़सोस कोन्हे। सुक कर, मां चवां थो सुक करीस, को बि गिठो न छॾीस। असांजो कमु आहे कोर्ट सगोरीअ खे शायदि शहूद पेश करणु, बाक़ी फ़ैसिलो त जज कंदा न। मां इन शइ खे हराम सम्झंदो आहियां। न बाबा, जेको आहे सो लिखबो। तव्हां FIR त लिखाई आहे न, शायदि शहूद त तव्हां ॾिना आहिनि न। ॾिस नसरू, पोइ हुन जो नालो शाहिदी में लिखाया न बाबा न, मूं वटि शाहिद कोन्हे। किथां आणियां मां शाहिद? हाँ न न ॾे शाहिदी त ज़फर वटि हेॾो थुलो डंडो हुयो, इमू खे बि कुटियईं ऐं इमू वीचारो कंधे हेठि कयो बीठो। ईअं न शर्म कोन थो अचे बेशर्मा। अमा समझाए बाबे खे, समझाए। जेकॾहिं थोरो कुझु चवां थो न, तूं ई चईं थी नाफ़रमान थी वियो आहे, पीउ जे साम्हूं थो थी। अबा सही त चए थो पीउ तुंहिंजो, भला पंहिंजनि ते बि कूड़ियूं शायदियूं ॾींदो आहे। अरे ॻाल्हि ॿुध, जे कूड़ी शाहिदी ॾिनई न त पोइ हिन घर जा तुंहिंजे लाइ हमेशह दरवाज़ा बंदि हूंदा। हेॾा न मोटी अचिजां। इहा तो वारी भेण बसरा अलाए कहिड़ा पलान अथसि मूं ॾे रहेल जेको वठे थी पई। इन ई सम्झायो हूंदसि जे सफ़ाई मां जान छॾाइणी अथई न त हीअं कर, ज़फर खे माराए त जीअं अॻो पई सभई अछो वॻो पाए वेहे। मूंखे अज़रा खपे ऐं अज़रा जी ज़िंदगी बचाइण जे लाइ ज़फर जी हयाती ज़रूरी आहे शमी, न त अज़रा मरी वेंदी। शरीफ, अज़रा केतिरी खुशकिस्मत आ जो हुनखे तो जहिड़ो चाहींदड़ मिलियो आहे। ज़फर खे फासाइण त मक़सद कोन हूंदो। तव्हां मूंते बोहतान था हणो, बोहतान। तव्हां वटि कहिड़ो सबूत आहे? कहिड़ो सबूत आहे तव्हां वटि त मूंखे ज़हर मूं ॾिनो आहे? तव्हां ग़लति आहियो, ग़लति। मिस्टर नसला खान, डॉक्टरनि जेका रिपोर्ट जारी कई आहे उन मां इहो साबित थिए थो इमूअ खे मिठो ज़हर ॾिनो वियो आहे। अहिड़ो मिठो ज़हर ॾिनो वियो आहे जंहिंजी का लखाई न पई। कोई भी कोने असांजो कोई हाल भाई भी कोने। मुंहिंजो बाबू जेल में पियो बेदराफ़्तो ऐं असां कुछ करे ही नथा सघूं। भला जे ओड़ी भाई अल्लाह सही न कयो त छा कयूं? अल्लाह खे ही चऊं न। अदीसा भाई, तू वॾी आहीं, तू वॾे नाज़ण ॾेवन, प्यारे ॾेवन, उहे कुछ त कनि न। बस मुंहिंजो मुड़ुसु ईअं पियो हूंदो, जेकॾहिं प्यारे जो पुटु जेल में हुजे हा, अहमद जेल में हुजे हा, त छा हू चुप करे वेहा न? शबाना, तू नथी समझी त अदा नाज़ण ते केॾो ज़ोर आहे नसरू जो। हू रुगो ज़ोर पुॼाइण ते पूरो आहे। प्यारो चवे थो त आऊं जमादार, आऊं छा कयां? नसरू जे अॻियां कंहिंजी दाल नथी करे। मां छा कयां? जी चओ। चवनि था केस चालान थिए त पोइ ज़ामिन थींदो। नसरू जे अॻियां त ज़ारी आहे। छो अम्मी, नसरू को मुल्क जो वाली आहे छा जो हुन सां कोई भी नथो ॻाल्हाए सघे? ॻाल्हाए तो सघे जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त। न माई, लोक छा चवंदो त आहरन जे हूंदे रनू थी रुलन। मां अहिड़ी सलाह कोन ॾींदीसांव, छा बि थिए। माई अञा ताईं रसीअ मां वट न निकितो थई। किथे आहे तुंहिंजो राज? अॼु ताईं असां खां पुछण आया आहिनि त असां मुयोसे या बचोसे। धूड़ विझेड़ी राज ते रुगो हुजनि चुगल खोरियूं करणियूं। मां वेंदसि नसरू ॾे, भले मूंखे खाई वञे, ॾिसां त करे छा थो। मां भी हलंदसि तोसां गॾु। असां न्याणियूं मेड़ करे खून बख़्शाइण जी कोशिश कंदियूंसीं। असां क़ुरान मथे ते खणी हलंदासीं। अगर कोई भी नथो मञे त बाबे जी क़िस्मत बाबे सां गॾु। चरियूं न थियो, कुछ साबित त थिए। मूंखे ख़बर आहे त असलम भी शाहिदी न ॾींदो, न त नाज़ण ॾींदो। मूंखे वकील सभु ॿुधायो आहे। अम्मी, असां आसरन ते बाबे खे कोन थियूं छॾे सघूं। शबाना मां वेंदियूंसीं। भेण भली आई है, जी आई है। ॾिस न, मुझे वस में हो त शाहिदी न ॾियां, तव्हांखे सीधो सामान वठी ॾियां ऐं तव्हांखे कंहिं तकलीफ़ में न विझां। भेण ॾिस न,
ॾिस मां बि हिकु मास्तर आहियां, मूं वटि लख रुपया त कोन्हनि जो पुलिस खे ॾेई ज़फर जी जान छॾाए। अदा लख वठण कोन आई आहियां, रुगो तूं पोइ वारी कर। अदा तूं जे ईअं पियो हूंदे त ज़फर रुली वेंदो, असांजो घर तबाह थी वेंदो। अदा तूं पंहिंजो घर त पाण फिटायो आहे, पाण रुलायो आहे, ॿियो को छा करे? न ज़फर खे तूं सोढ़ो पए हा, न ज़फर कर्ज़ खणे हा, न अढंगियूं हरकतूं करे हा, कुझु पाण ने ॾिसे हा। मास्तर हाणे छा करे? उनखे त तव्हां ड्राहे विधो आहे। अदा नाज़ण मिलियो थई भाॼई, शरीफ़ मास्टर, तॾहिं थी कुॾी, मोचड़ो मार कोन थई, झल पल कोन थई। जे ज़फर जहिड़ो मिले हा न त पोइ पुछई हा। बाबा तव्हां का कम जी ॻाल्हि कयो, मुंहिंजे दिलि ते बारासो लहे, न त मां त खट वठी वेंदुसि। अदा का चो चवा कराए नसरू खे, के चङे मठे खे चओ, मन का असां ग़रीबनि जी ॿुधे। किथे किथे टोपी रुलाए मोमड़ो, तव्हां त हिन खे बि ज़लील करणु चाहियो था, पर मां हाणे हिन खे ज़लील थियण न ॾींदसि। माई तूं त हरू भरू थी वहलूर वञी, हिन ते ख़ाली तुंहिंजो हक़ कोन्हे, मुंहिंजे बब्बे जो पुटु आहे, आउं बि हिन सां का सलाह सूली करे सघां थी। जॾहिं फाथी आहे तॾहिं यादि आयो थी? न, जॾहिं बि को ॾुख पियो थम न तॾहिं अदा यादि आयो आहे। तूं न माठ करी घड़ी त मां ॻाल्हि चोरियां अदा सां। सो अदा शबाना ऐं अज़रा न्याणो मेड़ करे वञूं थियूं नसरू ॾे। एॾो राज आहे अदा असांजो, जे मायूं वञनि किथे त भली वञनि, पर जे नसरू ॾे वेंदियूं त लोक थुकू हणंदो। इहो वरी कंहिं सोचियो आहे? कहिड़ी छोरीअ में हिम्मत आहे जो इहो सोचियो अथसि? मां ॿुधायां थो त हे मर्दनि वारा कम हथ में न खणनि, अचान थो त इन्हनि खे अचे थो ठाहियां। भलो सोचियो अथनि, मां त चवां थी त जे हलनि त मां बि गॾु वेंदी सान। हीअ राज रस्मी आहे, भला हुन में कहिड़ी ख़राबी आहे? शरी आहीं, पागल आहीं, या दिमाग़ कमु छॾे वियो थी? न न, ईअं कोन कबो। मां असलम ऐं प्यारे खे हिते घुरायां थो। वाह जो सलाहकार लधा अथई, ॿई अंदर कारा। अरे मां त चवां थी अदा मौलवीअ को सलाह वठ, पोइ बि नेक माण्हू अथी। छोरा जवारा माइट, जेकॾहिं माइटनि सलाह ॾिनी त ईअं बि कबो, पहिरीं राज त पाण खे आज़माए न। ॾिस न, जेकॾहिं पराओ माण्हू इज़त न ॾिए त पोइ ज़फर जेल में पियो लवे, खून त पासे तो न। शमी, मां तोसां ॾाढो प्यार थो कयां, तूं मुंहिंजी ज़िंदगीअ जो सहारो आहीं, ॿियो मूं वटि छा आहे? ही सभु कुझु तुंहिंजो ई त आहे। छॾ ये नाटक, तूं ऐं मुंहिंजो सवाल ई पैदा नथो थिए। जेसि ताईं मुंहिंजी जवानी आहे ऐं जवानी में ख़ुशबू आहे, तेसि ताईं तूं मुंहिंजो पोपट थी रहंदे। पर जेकॾहिं तुंहिंजी ज़िंदगी में का ॿी आई न, त तूं भड़को खाई ॿिए गुल खे चूसण लॻंदे। मां तुंहिंजी फितरत समझी वई आहियां। शमी, तुंहिंजो इशारो अज़रा ॾियां न? अज़रा मुंहिंजी ज़िंदगी जो ख़्वाब आहे। जॾहिं खां वठी मूं अज़रा खे ॾिठो आहे, उहा मुंहिंजे अखियुनि में बेही वई आहे, असली चुंबड़ी वई आहे, चुंबड़ी। मां हुनखे पंहिंजे अखियुनि मां कढण जी केतिरी बि कोशिश कयां, रोड़े कढां, नथी निकिरे। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाए त उहा निकिरंदी बि कान। तूं हुन सां पंहिंजो मुक़ाबिलो न कर, हू हवा जो झूंटो आहे ऐं तूं निम जी छांव। उहो हवा जो झूटो सिरे जे पनखे लाइ किथे पुॼाईंदो? या त तूं अज़रा जो पीछो छॾ, या वरी मूं मां हथ कट। शमी, तोसां मुंहिंजूं 32 दिलियूं न 32। तोखे चयमि न त हू हवा जो झूटो आहे, बस। मां तोमें कंहिं ॿिए जी हिसेदारी क़बूल करण में राज़ी न आहियां। मां चाहियां थी त तूं मूंसां शादी कर ऐं ज़िंदगी खे ज़िंदगी वांगुरु गुज़ार। ओ, तो बि ख़्वाब ॾिसण शुरू कया?
मां चाहे तो ये ख्वाब ॾिसण छॾे ॾे। तूं मुंहिंजी दिल जी राणी आहीं, राणी, ऐं तूं राणी थी रह। घर ध्याणी थियण तुंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे। तूं सोची थो त घर ध्याणी अज़रा थींदी? समझ त आहे, सिर्फ़ 2-3 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, 2 ॾींहंनि जी या 3 ॾींहंनि जी। ॾिस नसरू, मां तोखे चिता थी ॾियां त पंहिंजे पुट जे प्यार जे अॻियां दीवार न थी। इहा ख़्वाहिश आहे, ख़्वाहिश ई थियण ॾे, न त दड़का थी दड़का सेब नसरूअ खे, जे तो जड़ी किनी कारीअ खे पंहिंजे भाकुर में भरियो आहे। तुंहिंजे गुज़रियल मासीअ खे अखियूं ॿूटे विसारे छॾियो आहे। मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, दुनिया जी का बि ताक़त मुंहिंजे ख़्वाहिशनि जे अॻियां रो थी बीठे त रतियूं करे छॾींदोसि, धूड़ करे छॾींदोसि। पर हिकु माण्हू खे तूं रतियूं त छा पंहिंजी जाइ तां लोॾे बि न सघंदे। नसरू, मां हली थी वञा, ही लोभ ऐं लुचाई जो जहान छॾे। केरु आहीं तूं? हाँ? किविली, माकोड़ी, पोपट, भिंबूरी? तूं त मुंहिंजी चपटीअ जी खुराक आहीं, चपटीअ जी। बराबर, मां इशारे वेहणी आहियां, पर शरीफ रोलाक छोरो आहे, गुंडो आहे, जंहिंखे कंहिंजो लिहाज़ कोन्हे। शरीफ कुझु बि कोन्हे, न घर जो आहे न घाट जो। मां थूणी आहियां, थंभा। जेकॾहिं मां चाहियां मां त शरीफ उजरा साह खणे, जे मां चाहियां त बूसाट जी मरी वञे। नसरू, शरीफ तुंहिंजो रत आहे, ऐं मां इहो बि ॼाणा थी त तूं हुनखे बेहद थो चाहीं। मां बि ॾिसां त तूं हुनखे पुरसा कीअं थो करे। खबरदार जो हींअर घर छॾियो अथई। एक कहानी